नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली में हुकूमती मेंबरनि गोड़ कंदे शहबाज शरीफ़ खे तक़रीर करण खां रोके छॾियो, जॾहिं त स्पीकर कार्रवाई मुलतवी करे छॾी। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास थियो। असद कैसर क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो त संदसि तक़रीर शुरू थींदे ई हुकूमती मेंबरनि गोड़ शुरू करे छॾियो। फवाद चौधरी, गुलाम सरवर राजा पंहिंजे सीटनि ते बीह रहिया ऐं स्पीकर सां पॉइंट ऑफ आर्डर ते ॻाल्हाइण जो मुतालबो कयो। मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ हुकूमती मेंबरनि जे रवैये खे नामुनासिब करार ॾेई छॾियो आहे। शहरी मिर्ज़ा चयो है त मुख़ालिफ़ धुर ग़लति करे रही है, संदसि हक़ नथो ठहे त स्पीकर हुकूमत मेंबरनि खे चयो त वेही रहो। अपोज़िशन लीडर खे बजट ते बहस जी शुरूआत करणु ॾियो। पीपी जे राजा परवेज़ अशरफ चयो त हुकूमत खे पार्लियामानी रवायतनि जी ख़बर नाहे, खेनि ज़िमेवारी जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। हिन चयो त तव्हां त कनेक्टर पे ॾिनो, हाणे हिकु डारसन खां डिॼी भॼी विया आहियो। ऐवान में गोड़ ऐं हंगामे ते स्पीकर इजलास जी कार्रवाई 2 बजे ताईं मुलतवी करे छॾी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।